हिन वीडियो जे अंदरि पाण क्वाड्रिलेटरल्स खे सम्झण जी कोशिश कंदासीं। क्वाड्रिलेटरल्स खे सिंधी में चौकुंडो चइबो आहे। हीउ जेको पहिरियों लफ़्ज़ आहे क्वाड, इन जो मतिलबु हूंदो आहे चारि। सो जंहिं बि शइ में चारि हिसा हुजनि, चारि पासा हुजनि, या उहा का शइ चइनि हिसनि में विरहायल हुजे त पाण उनखे क्वाड चवंदा आहियूं। सो क्वाड्रिलेटरल खे सिंधी में चइबो आहे चौकुंडो। अचो त हींअर कुझु शिकिलूं ठाहे करे क्वाड्रिलेटरल खे सम्झण जी कोशिश कयूं। सो हीअ मुंहिंजी पहिरीं शिकिल आहे। हिन में ॾिसूं त पाण चारि पासा आहिनि ऐं चारि कुंडूं आहिनि। सो हीअ बि क्वाड्रिलेटरल आहे। अहिड़े तरीक़े सां हिन शिकिल खे ॾिसूं त हिन में बि चारि पासा ऐं चारि कुंडूं आहिनि। या मां हीअ शिकिल ठाहियां त हिन में बि चारि पासा ऐं चारि कुंडूं आहिनि। सो जेकॾहिं मां सभिनी शिकिलुनि खे ॾिसां त हिननि में चारि पासा ऐं चारि कुंडूं आहिनि। सो चारि कुंडूं ऐं चारि पासा जंहिं बि शिकिल में हूंदा असां हुनखे क्वाड्रिलेटरल चवंदासीं। हिन शिकिल खे जेकॾहिं मां वॾो करे थोरो ठाहियां त हीअ शिकिल कुझु हीअं थी वेंदी ऐं हिन में अगरि अंदरियूं कुंडूं ॾिसां मां त अंदरियूं कुंडूं चारि कुंडूं हूंदियूं ऐं हीअ कुंड हिकिड़ी अहिड़ी कुंड हूंदी जेका 180 डिग्री खां बि वॾी हूंदी। सो इन्हनि शिकिलुनि खे पाण क्वाड्रिलेटरल्स जी कहिड़ी कैटेगरी में या कहिड़े पासे में या कहिड़े क़िस्म में रखंदा उहो पाण अॻिते पढ़ंदासीं। पर हीअ क्वाड्रिलेटरल आहे छाकाणि त हिन में चारि पासा आहिनि ऐं चारि कुंडूं आहिनि। सो जेकॾहिं क्वाड्रिलेटरल जूं पाण ॿ मेजर कैटेगरीज़ या ॿ मेजर क़िस्म ॾिसूं त उहे ॿ आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि क्वाड्रिलेटरल कॉनकेव ऐं ॿिया क्वाड्रिलेटरल्स जेके हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि कॉन्वेक्स। कॉनकेव क्वाड्रिलेटरल्स कंहिंखे चइबो आहे उनखे सम्झण जे लाइ मूंखे हिकिड़ी शिकिल ठाहिणी पवंदी। सो फर्ज़ कयो हुन शिकिल खे ठाहिण जे लाइ मां हिन मां पहिरियुनि शिकिलुनि मां जेकी हीअ शिकिल आहे इनखे ई ठाहियां थो। सो इहा शिकिल जेकॾहिं मां वॾी करे हिन ठाहियां कॉनकेव जे हेठां, कॉनकेव खे सम्झण जे लाइ, सो हीअ शिकिल कुझु हिन तरीक़े सां हूंदी। सो हीअ शिकिल ठही वई असांजी। कॉनकेव क्वाड्रिलेटरल्स असां हर उन क्वाड्रिलेटरल खे चवंदासीं जंहिंजी घटि में घटि हिकिड़ी कुंड 180 डिग्री खां वॾी हुजे। जीअं हीअ कुंड आहे, सो हीअ कुंड 180 डिग्री खां वॾी आहे। सो जॾहिं कंहिं बि चारि पासाई शिकिल जो या चौकुंडे वारी शिकिल जी हिकिड़ी कुंड 180 डिग्री खां वॾी हूंदी त पाण उनखे कॉनकेव क्वाड्रिलेटरल चवंदासीं उन शिकिल खे। यादि रखण जी ॻाल्हि इहा आहे त पाण अंदरी कुंड जी ॻाल्हि कयूं था। सो अगरि असां शिकिल में ॾिसूं त हीअ जेकी अंदरी कुंड आहे उहा 180 डिग्री खां वॾी हुजणु घुरिजे। सो ॿाहिरीं कुंड खे पाण कंसीडर न कंदासीं, बल्कि अंदरी कुंड, जीअं हीअ अंदरी कुंड आहे। सो जॾहिं कंहिं बि शिकिल जी अंदरी कुंड 180 डिग्री खां वॾी हूंदी उहा कॉनकेव क्वाड्रिलेटरल हूंदी। इन खां बाद में हलूं था पाण कॉन्वेक्स क्वाड्रिलेटरल खे सम्झण जे लाइ। सो उन जे लाइ बि मूंखे शिकिलूं ठाहिणियूं पवंदियूं। सो कॉन्वेक्स क्वाड्रिलेटरल खे सम्झण जे लाइ ही शिकिलूं मां जेको आहे हिते ठाहियां थो। सो फर्ज़ कयो ही हिकिड़ी शिकिल आहे ऐं हिन खे मां सम्झां थो त ही कॉन्वेक्स क्वाड्रिलेटरल आहे। हाणे कॉन्वेक्स क्वाड्रिलेटरल इहा छो आहे, इन जे पुठियां छा आहे त हिन में चारि पासा आहिनि, चारि कुंडूं आहिनि ऐं का बि कुंड 180 डिग्री खां वॾी न हुजणु घुरिजे। सो मां हिते हिकिड़ी लकीर ठाहियां थो ताकी पाण सम्झी सघूं त कॉनकेव ते पाण नथा ॻाल्हायूं, कॉन्वेक्स ते ॻाल्हायूं था, छाकाणि त हाणे पाण कॉन्वेक्स सम्झण जी कोशिशि कंदासीं। सो हिनखे सम्झण जे लाइ पाण वटि पहिरीं शिकिल आहे ट्रेपेज़ॉइड। सो ट्रेपेज़ॉइड कंहिंखे चइबो आहे? ट्रेपेज़ॉइड उन शिकिल खे चइबो आहे जंहिं शिकिल जा ॿ आम्हूं साम्हूं वारा पासा पैरेलल हुजनि या पूर विछोट हुजनि। सो जेकॾहिं मां ट्रेपेज़ॉइड खे ठाहिण जी कोशिशि कयां त उहा कीअं ठहंदी? उहा कुझु हिन तरीक़े सां ठहंदी। सो ही ट्रेपेज़ॉइड जी शिकिल आहे। ही ॿई पासा पाण में पैरेलल आहिनि या पूर विछोट आहिनि। ऐं जेकॾहिं मां कुंडनि जी ॻाल्हि कयां त ही ए कुंड, ही बी कुंड ऐं ही सी कुंड ऐं ही डी कुंड। सो मां चई सघां थो त जेकी लाइन ए बी आहे उहा पैरेलल आहे लाइन डी सी जे। सो इन जो मतिलबु जॾहिं ॿ लाइनूं पैरेलल आहिनि त इहे ट्रेपेज़ॉइड शिकिल आहे। सो ट्रेपेज़ॉइड पाण चवंदा ई हुनखे आहियूं जॾहिं ॿ पासा आम्हूं साम्हूं वारा पैरेलल हुजनि या पूर विछोट हुजनि। सो ही ट्रेपेज़ॉइड थी वई। पर कुझु माण्हू ट्रेपेज़ॉइड खे कंहिं मुख़्तलिफ़ या ॿी डेफिनेशन या वज़ाहत सां सम्झण जी कोशिशि कंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि मुताबिक़ हर उहा शिकिल जंहिंमें घटि में घटि ॿ पासा आम्हूं साम्हूं वारा पैरेलल हुजनि या पूर विछोट हुजनि त असां हुनखे ट्रेपेज़ॉइड चवंदा आहियूं। सो घटि में घटि जॾहिं असां चऊं था त हिन जो मतिलबु ॿ बि थी सघनि था। सो ही जेका शिकिल मां ठाहियां थो इहा बि उन्हनि मुताबिक़ ट्रेपेज़ॉइड थी वेंदी। सो इहो तव्हां ते मुनहसिर आहे ऐं इहो तव्हांजे लाइ सुवालु आहे त तव्हां हिन शिकिल खे ट्रेपेज़ॉइड चओ था या नथा चओ। पर ही जेका शिकिल मौजूदु आहे इहा ट्रेपेज़ॉइड आहे छाकाणि त हिन जा ॿ पासा आम्हूं साम्हूं वारा पैरेलल आहिनि। पर हिन जा वरी ॿिनि पासनि खां वधीक पासा आम्हूं साम्हूं वारा पैरेलल आहिनि। सो तव्हां ॾिसो त तव्हां हिनखे छा था चओ, इहो तव्हांजे लाइ सुवालु आहे। सो जेकॾहिं ॿई आम्हूं साम्हूं वारा पासा पूर विछोट आहिनि त पोइ हीअ बि ट्रेपेज़ॉइड आहे। ऐं जेकॾहिं हिकिड़ो जोड़ो आम्हूं साम्हूं वारो पाण में पैरेलल या पूर विछोट आहे त पोइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ABCD ट्रेपेज़ॉइड आहे। ही शिकिल ट्रेपेज़ॉइड आहे या न आहे इन जी का ख़बर न आहे, पर ही शिकिल पैरेललोग्राम लाज़िम आहे।
पैरेललोग्राम खे पाण सिंधी में पूरब छोट पासो चौकुंडो चवंदा आहियूं। यानी अहिड़ो चौकुंडो जंहिंजा आम्हूं साम्हूं वारा पासा पाण में पूरब छोट हुजनि या पैरेलल हुजनि। सो अगरि मां ही शिकिल हिन अंदाज़ में ठाहियां त हिन जा ॿ पासा ही वारा पाण में पैरेलल आहिनि या पूरब छोट आहिनि, ऐं वरी ही आम्हूं साम्हूं वारा पासा जेके आहिनि ओ ही वारा इहे पाण में पैरेलल आहिनि या पूरब छोट आहिनि। सो ही पैरेललोग्राम आहे। सो अहिड़े तरीक़े सां हीअ जेकी नंढड़ी शिकिल ठहियल हुई इहा बि पैरेललोग्राम हुई या पूरब छोट पासो चौकुंडो हुई। ऐं फ़र्ज़ु कयो जेकॾहिं पाण अहिड़ो पैरेललोग्राम ठाहियूं जंहिंजूं हे सभई कुंडूं जेके आहिनि उहे राइट एंगल हुजनि या गूणियूं कुंडूं हुजनि या 90 डिग्री जे बराबरि हुजनि, जीअं मां ही शिकिल ठाहियां थो, ही शिकिल बि पैरेललोग्राम आहे। सो हिन जे अंदरि मां हिन दायरे जे अंदरि जेके बि शिकिलूं ठाहींदुसि उहे पैरेललोग्राम हूंदियूं। छाकाणि त पैरेललोग्राम जी वज़ाहत इहा आहे त ॿ आम्हूं साम्हूं वारा पासा पाण में पूरब छोट हुजनि। सो हिन शिकिल में बि आम्हूं साम्हूं वारा पासा पूरब छोट आहिनि। पर जेकॾहिं पाण अंदरियूं कुंडूं ॾिसूं त इहे गूणियूं कुंडूं आहिनि या राइट एंगल आहिनि या 90 डिग्री जे बराबरि आहिनि। सो जॾहिं सभई कुंडूं 90 डिग्री जे बराबरि हुजनि ऐं आम्हूं साम्हूं वारा पासा पाण में पूरब छोट हुजनि त पोइ उन्हनि शिकिलनि खे पाण हिकिड़ो अलॻि नालो ॾींदा आहियूं, स्पेशल नालो ॾींदा आहियूं। सो उन्हनि शिकिलनि खे पाण छा चवंदा आहियूं? उन्हनि शिकिलनि खे पाण चवंदा आहियूं रेक्टेंगल। ऐं रेक्टेंगल या मुस्ततील खे जेकॾहिं असां ॾिसूं त उहो पैरेललोग्राम हूंदो आहे। छाकाणि त जेकी पैरेललोग्राम जी डेफिनेशन आहे उहा रेक्टेंगल ते लागू थिए थी। छाकाणि त पैरेललोग्राम चए थो त हर उहा शिकिल जंहिंजा ॿ पासा आम्हूं साम्हूं वारा पूरब छोट हुजनि त उहो पैरेललोग्राम हूंदो आहे। अच्छा, जेकॾहिं हाणे मां ही शिकिल ठाहियां जंहिंमें सभई पासा बराबरि खणा, रेक्टेंगल में त बराबरि न हुया पर हिन में सभई पासा बराबरि आहिनि, बराबरि बि आहिनि ऐं पूरब छोट बि आहिनि आम्हूं साम्हूं वारा पासा। पर हिते हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिन में का बि कुंड 90 डिग्री जे बराबरि नाहे, सभई पासा पाण में बराबरि आहिनि। इन क़िस्मनि जी शिकिल खे पाण रोम्बस चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं? रोम्बस। सो ही जेको रोम्बस आहे इहो बि पैरेललोग्राम आहे। हर रेक्टेंगल पैरेललोग्राम आहे, हर रोम्बस पैरेललोग्राम आहे, पर हर पैरेललोग्राम न त रोम्बस आहे ऐं हर पैरेललोग्राम न त रेक्टेंगल आहे। ऐं जेकॾहिं मां अञा हिकिड़ी ॿी शिकिल ठाहियां, फ़र्ज़ु कयां त ही जेको मां दाइरो थो ॾियां इहो रेक्टेंगल जो दाइरो आहे। सो ही रेक्टेंगल जो दाइरो आहे ऐं ही दाइरो मां ठाहियां थो रोम्बस जो। सो छाकाणि अहिड़ी शिकिल आहे जेका रोम्बस बि हुजे ऐं रेक्टेंगल बि हुजे। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो मां हिकिड़ी शिकिल ठाहियां जंहिंजूं सभई पासा पाण में बराबरि बि हुजनि ऐं पूरब छोट बि हुजनि। सो ही शिकिल मां ठाहियां थो जंहिंजा सभई पासा बराबरि बि आहिनि, पूरब छोट बि आहिनि ऐं हर कुंड 90 डिग्री जे बराबरि आहे। सो इहा रेक्टेंगल बि आहे ऐं इन खां अलावा इहा रोम्बस बि आहे। पर हिन खे पंहिंजो हिकिड़ो अलॻि नालो बि आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं स्क्वायर। स्क्वायर खे पाण सिंधीअ में चौरस चवंदा आहियूं ऐं जेकॾहिं चौरस वारी शिकिल खे पाण गौर सां ॾिसूं त उहो रेक्टेंगल बि आहे ऐं उहो रोम्बस बि आहे ऐं साॻे वक़्तु उहो पैरेललोग्राम बि आहे। छाकाणि त उहो पैरेललोग्राम जी वज़ाहत ते बि पूरो लहे थो। सो मां सम्झां थो त पाण पैरेललोग्राम, रेक्टेंगल, स्क्वायर, रोम्बस इन्हनि सभिनी शिकिलनि खे सही नमूने सां सम्झी चुका आहियूं, उन्हनि जी कंडीशन्स खे सम्झी चुका आहियूं, उन्हनि जी शर्तुनि खे सम्झी चुका आहियूं त का शिकिल कहिड़ी कैटेगरी में कीअं अचे थी। सो वधीक जेके पंहिंजा लेक्चर ईंदा इन बाबति त पाण वधीक चौकुंडनि खे स्टडी कंदासीं या सम्झण जी कोशिशि कंदासीं।